उन्ही बांधी जे भाइरनि आवाम खे अपील आहे त हिन तदाबीर ते अमल कनि, घरनि में रहो ऐं ॿियनि माण्हुनि सां मिलण खां परहेज़ करियो। अलामत ज़ाहिर थियण जी सूरत में बर वक़्तु कंहिं सुठे डॉक्टर सां रुजू कयो। खंघि या छिक निछ अचण ते वात ऐं नक खे टिशू पेपर या कमीज़ जे कफ जे कपिड़े सां ढकियो, हथ सां न ढकियो। साबुण पाणी सां घटि में घटि 20 सेकेंड ताईं धोयो या पोइ हथ साफ़ करण वारो लोशन इस्तेमालु करियो। हवाई जहाज़ में सफ़र कंदड़ मुसाफ़िर इंटरनेशनल एयरपोर्ट एसोसिएशन शकी मवासिलाती बीमारियुनि मुतलिक़ सिफ़ारिशनि ते अमल कनि। घणे हुजूम वारी जॻह ते वञण खां पासो करियो। बिला जवाज़ घरनि खां ॿाहिरि न निकिरियो। मास्क पाए ॿाहिरि निकिरो। जेकॾहिं मास्क नथो मिले त मुंहुं कंहिं रुमाल सां ढके पोइ निकिरो। हथनि खे बार बार धोयो। होटलुनि ते विहण खां पासो कयो। थधि बुखार या नज़ले वारे शख़्स खां वेझो तालुक़ु रखण खां पासो करियो। गोश्त या बेदनि खे चङी तरह पचायो। ॿिली या पालतू जानवरनि सां गैर महफ़ूज़ वास्तो न रखो। ऐं जेकॾहिं इहे अलामतूं ज़ाहिर थियनि त फिलफोर कंट्रोल रूम कमिश्नर ऑफिस शहीद बेनज़ीराबाद 0244937033 ते राब्तो कयो। कंट्रोल रूम डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद 0244937033 ते फिलफोर राब्तो कयो, जिथां तव्हांखे एमरजेंसी मेडिकल सहूलियात मुहैया कयूं।